गाॾी ॾिसो कहिड़ी आहे ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। सभिनी खां पहिरियां जेको सिंध में नंबर आयो आहे उहो हे ई आयो आहे ए। गांव हिकिड़ो बच्चो ॾिनो आहे हे न यार कुतो थो लॻे। गाॾी हेठि मथे पैसा करे गाॾी भली अथव। पैसा तव्हांजी रेंज में आहिनि या न अलाह ॼाणे पर गाॾी भली आहे। हाँ हैप्पी टचअप अथस। अस्सलाम वालेकुम भाई, कैसे हो? ठीक ठाक खैरियत से। यहाँ पर क्या कर रहे हो? गाड़ी बेचना है तो। गाड़ी ये वाली? ये कौन सी गाड़ी है? ये प्रिंस गाड़ी है। सनरूफ वाली गाड़ी है सिविक। ये केटा ही है, ये केटा ही है। ये भी पूछी था उठो घणे जी है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी अॼु असां आचर बाज़ार में आया आहियूं। आचर बाज़ार में मींहुं वसियल आहे पर पोइ बि गाॾियूं आयूं आहिनि। मतिलबु कराची में इलाही मींहुं वसियो आहे पर गाॾियूं वरी बि आहिनि। मां गाॾियूं तव्हांखे ॾेखारियां थो। ॾिसो गाॾियूं वरी बि आयूं आहिनि ऐं भरियो पियो आहे। मूंसां गॾु साहिल बि आहे। साहिल काॾियो, साहिल काॾियो, साहिल। अब ॻाल्हि ॿुध, मींहुं जो वसियो आहे पर गाॾियूं त पोइ बि आयूं आहिनि। मींहुं ख़त्म थी वियो न बकराईद जे करे। मींहुं त ख़त्म थी वियो पर हेठि ॾिस न, हेठि हेठनि जा बि आलय आहे पर वरी बि गाॾियूं आयूं आहिनि। असां ॾिसूं था त असां अॼु कहिड़ी गाॾी था वठूं। गाॾी खपे असांखे छो त हींअर मोहरम हले पियो ऐं गाॾी जो लाज़मी हुजणु खपे। न्याज़ वग़ैरह जे चकर में वठणु करणु ॾियणु करणु दोस्त यारनि ॾे वञणु। सो गाॾियूं जाम आहिनि ॾिसूं था। अब हीअ बीठी आहे हिकिड़ी, हीअ बीठी आहे ॾिसो मॉडल मथे आहे। मॉडल मथे आहे, पुछूंसि। अच्छा अब 15 मॉडल हो पर ऑटोमेटिक असांखे स्विफ्ट न खपे ऐं पैसा 21 लाख रुपया। दोस्तों हिते असांखे हिकिड़ो असांजो यार दोस्त बि मिली वियो आहे पंहिंजे मतिलबु गुलिस्तान जोर में रहंदो आहे। दोस्त आहे। अस्सलाम वालेकुम भाई, कैसे हो? ठीक ठाक खैरियत से। यहाँ पर क्या कर रहे हो? गाड़ी बेचना है तो। गाड़ी ये वाली? ये कौन सी गाड़ी है? ये प्रिंस गाड़ी है। प्रिंस है मॉडल 2020 का मॉडल है ये। हाँ 15 लाख डिमांड है हमारी। 15 लाख डिमांड है। 2020 मॉडल 15 लाख डिमांड। भाई आ जाओ भाई। हैं बम्पर टू बम्पर जो है ना जेन्युइन है इसका। बम्पर टू बम्पर है जी भाई, बम्पर टू बम्पर जेन्युइन बता रहा है। दोस्त को अचे तो 2020 मॉडल आहे। गाड़ी मैं तव्हांखे ॾेखारे थो छॾियां। कितनी चली हुई है? किलोमीटर चली हुई है। फर्स्ट ओनर है। फर्स्ट ओनर 85 चली हुई है टोटल। अब भाई गाड़ी तव्हां कंडीशन में तव्हांखे ॾेखारे थो छॾियां। हे ॾिसो प्रिंस गाड़ी अथव हीअ। ॿाहिरि मां तव्हांखे ॾेखारे थो छॾियां। बम्पर टू बम्पर चए थो जेन्युइन आहे। 2020 जो मॉडल आहे ऐं गुलिस्तान जोर में हीअ गाॾी हूंदी आहे। जंहिं बि दोस्त खे खपे मां तव्हांखे नंबर इन दोस्त जो ॾियाराए थो छॾियां। गाॾी बि तव्हांखे ॾेखारे थो छॾियां। हे डिग्गी बि। अच्छा सीएनजी भी लगी हुई है? सीएनजी भी पेट्रोल भी दोनों है। सीएनजी पेट्रोल ॿिन्ही ते आहे। गाॾी कंडीशन ॾाढी भली आहे। अंदरों बि माना साफ़ सुथरी गाॾी आहे। गाॾी जूं माना झड़पूं वड़पूं भलियूं अथसि। हेठां बम्पर वम्पर बि साफ़ अथसि। डिग्गी विग्गी साफ़ अथसि। मतिलबु हिकिड़ो न फैमिली जे लाइ गाॾी बि भली आहे या स्कूल जी ड्यूटी जे लाइ ॿारनि जे लाइ रोज़ी जे लाइ हीअ गाॾी भली आहे। न इलाही ॿार वग़ैरह अची वेंदा आहिनि। अब ईअं न सही आहे न? हायरफ वगैरह की जगह पे ये गाड़ी उठ जाए। हायरफ वग़ैरह ते ऑटोमेटिक है ना? ऑटोमेटिक आहे दोस्त, अथव बि ऑटोमेटिक। ऐं माना हाणे हायरूफ वग़ैरह जो सिस्टम ख़त्म थी वियो आहे मूंखे लॻे थो। यार अपना नंबर दे दो। चले मैं नंबर दे देता हूं। नंबर अपना दे दो। 0333 0333 17 92 92 874। 874। जंहिंखे बि दोस्त खे खपे फाइनल डिमांड वो जब आएगा बंदा बैठ के बात कर लेंगे। मतलब ऊपर नीचे हो जाएंगे थोड़े बहुत गुंजाइश निकल जाएगी। ठीक है भाई, बड़ी मेहरबानी यार। भाई हमारी तौसीफ से कोई बंदा आए तो थोड़े ऊपर नीचे कर लेना। सही है? थैंक यू अल्लाह। दोस्तों ये तो प्रिंस हुई मतलब फैमिली के हिसाब सां गाड़ी पर असांखे खपे हिन टाइप जी गाड़ी। जीअं हे बीठी आहे न, हीअ बीठी आहे न, इन टाइप जी असांखे गाड़ी खपे हुजे ऑटोमेटिक। जीअं हे सिविक बीठी आहे पर कलर ब्लू आहे। ब्लू कलर खां असां वरी थोरो अवॉइड कंदा आहियूं। या हेॾां बीठी आहे हिकिड़ी सनरूफ वारी गाड़ी आहे सिविक। हे केटा ही आहे, हे केटा ही आहे। इहा बि पुछी था वठूंसि घणे जी आहे। गाॾियूं त दोस्तों जाम आहिनि। ये गाड़ी असां ॾिठीसीं हिन सिविक जा। वरी पैसा घणा थो चए? 14.5 लाख रुपया। 2003 जो मॉडल आहे। ऑटोमेटिक आहे ऐं सनरूफ मथां अथसि। दोस्तों हिकिड़ी इहा अल्टो असांखे नज़र आई आहे। भाई कहिड़ी मॉडल आहे? 2024 असांखे मिली आहे। सिल्वर कलर में गाॾी आहे। गाॾी कमाल आहे। गाॾी मां अंदरां ॿाहिरां ॾिठी आहे न, गाॾी कमाल आहे। वाह गाॾी साफ़ सुथरी जंहिंखे खपे न अल्टो घर जे लाइ या वरी अबर करीम जे लाइ त वाह जी गाॾी आहे। झड़पूं वड़पूं सफ़ा साफ़ अथसि। अब जेन्युइन केतिरी आहे ऐं टचअप केतिरी आहे? हिकिड़ो पीस टचअप आहे। कहिड़ो? फेंडर ड्राइवर साइड वारो अॻियों। ड्राइवर साइड वारो साहिल हे चए थो त ड्राइवर साइड वारो फेंडर जेको आहे उहो टचअप अथसि, बाक़ी जेन्युइन आहे। यार गाॾी कड़क अथसि। पोइ हे चए थो त टचअप आहे, बाक़ी सॼी चए थो गाॾी जेन्युइन आहे। गाॾी मां तव्हांखे ॾेखारे थो छॾियां।
गाड़ी ॾिसी छॾियो अधो पंहिंजो दोस्त आहे ख़ासि के लिए आवा ख़ासि के लिए ई न जी साहब ख़ासि के लिए ख़ुशि आहे न ॿियो त मज़ो आहे न आराम वाला है ॿाहिरि तुंहिंजे पोयों मौसम एॾी ज़बरदस्त लॻी पई थी माशाल्लाह वीआईपी बेहतरीन हा न गर्मी ख़तम थी वई आहे गर्मी खत्म है इंशाल्लाह थी वेंदी यार रे दोस्तो मींहं वसिया आहिनि ॾाढा कराची में सो इन लाइ मौसम भली थी वई आहे गाॾी मां तव्हांखे ॾेखारे छॾियां मैनुअल गाॾी आहे मॉडल कहिड़ो ॿुधायो भई 2024 मॉडल अथसि ऐं गाॾी साफ़ सुथरी आहे झड़पनि वड़पनि में सुठी थी लॻे गाॾी हिकिड़ो पीस तो चप अथसि हे वारो ॾसे थो इंजन रूम खोले सभा ख़ासि करे इंजन रूम खोलबा हल भाई रूम सफ़ा ईअं शीशे वांगुरु कहिड़ो भला इंजन विंजन कढी ऐं साफ़ कराई थी आहे धोराई अथसि न हा न तव्हां बि ॾिसो पिया न भाउ किथां आहियो भाउ पाण सांगड़ खां गाॾी वठण आहियो यार जे अल्टो वठण आहियो त भली अल्टो थी लॻे मूंखे हा पैसनि जी मां नथो मूंखे ख़बर न आहे घणा थो चए ना पैसा मुनासिब हा बराले गाॾी मूंखे वणी आहे गाॾी भली अथसि सीलू वीलू भलियूं अथसि 2680 डिमांड तक 2680 मॉडल कहिड़ो आहे 2024 24 जा 2680 डिमांड आहे न डिमांड में हेठि मथे थी वेंदो आहे बराल गाॾी जी हिन कंडीशन अहिड़ी रखी आहे जीअं न शोरूम मां निकिरंदी आहे ईअं न साईं हा न हा हिते भाउ कराची में गाॾी तव्हांखे कड़क मिलंदी पाण खे बि त कर न वॾा ईअं न कर न वरी ॾिस अब हे दोस्त बि असांखे मिलिया आहिनि किथां जा भाऊ ज़िले सांगड़ मां आया आहिनि हा सो सांगड़ मां असां हिकिड़ी मिनी पजर वठी आयासीं बिल्कुलु वरितीसीं तव्हां उहा वीडियो ॾिठी सो अधु वारा असां सां गॾिजी विया आहिनि हीअ गाॾी बि आहे हाणे अॻिते हलूं था असांजे मतिलबु जेका गाॾी आहे न उहा अञा ताईं न मिली आहे अच्छा मुंहिंजी आदत हूंदी आहे माना गाॾी मां उहा वठां जेका भले जे शावर बि आहे त वरी गाॾी अंदरां भली हुजे ऐं ॿाहिरां कलर नओं थियलु हुजेसि ऐं हल्को कलर हुजे माना ईअं भरियल न हुजे सो मां उहो ॻोल्हियां थो अञा ताईं मूंखे नज़र में आई कोन्हे हीअ कहिड़ी आहे सिटी आहे अरे सिटी आहे ॿियो अॻिते हिकिड़ी ईगल आहे यार मां ॾिठी किथे बीठी हिते बीठी किथे हिते बीठी ओ हीअ बीठी आहे ओ हो बीठा ओ साम ओ हीअ बीठी आहे ईगल आहे अच ॾिसूं अब इन जी गाॾी जा 29.5 लख रुपया थो चए असांजे पहुच खां इलाही परते आहिनि असांजे हिसाब सां हिन जा 14.5 ताईं हुजणु खपनि ईअं न 14.5 या छिके 15 छो त सनरूफ ऑटोमेटिक आहे गाॾी भली पर इन खां मथे मुंहिंजे ख़्याल में न हुजणु खपनि अॻिते हलो ओ हिकिड़ी हूअ बीठी आहे साम्हूं दोस्तो घुमी थकिजी आऊं अञा ताईं असांजी गाॾी मिली कोन्हे ऐं शाम थी वई आहे वाह छा थो सम्झे वापस हलूं घर बस हिकिड़ो चकर हणूं हलो हिकिड़ो चकर हणूं था पोइ ॾिसूं था न त वापसि था हलूं दोस्तो हलंदे असांखे हिकिड़ी हीअ गाॾी बि नज़र अची वई आहे मथां कपिड़ा पर गाॾी ॾिसो कहिड़ी आहे ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे सभिनी खां पहिरियां जेको सिंध में नंबर आयो आहे उहो हे ई आयो आहे ए खां पोइ बी थींदो हे गाॾी अथव गाॾी ॾिसो बंदि आहे पर मूंखे लॻे थो क़ाइदे आज़म साहब जे ज़माने जी गाॾी आहे हे ॾिसो कहिड़ी गाॾी आहे हीअ सम्झ खां ॿाहिरि आहे अब हीअ गाॾी ॾिठी थी कॾहिं हे कहिड़ी गाॾी आहे ॿुधाए ओरिजिनल ना है रेप्लिका है रेप्लिका नकली के ठाई है कंहिं ठाही आहे कहिड़ी गाॾी खे गॾे मां रेप्लिका ठाही अथव या 1950 कायदे हमारे दौर जी गाड़ी नकली आहे असली न आहे हिन मालिक बि वेठो आहे मां ॾिसे सां लॻे थो इहा जेका मिनी पचूर आहे वणी वई आहे न घणा पैसा बचे 8.5 लाख 8.5 लख फाइनल असल में मैनुअल ई ऑटो हुजे त मां सम्झ में अचे हा हिकिड़ी इहा कहिड़ी आहे जिमनी आहे दोस्तो मींहं जे करे कुझु गाॾियूं न आयूं आहिनि ऐं कुझु वरी शाम थी वई त हलिया विया आहिनि मैदान ॾिसो सॼो तक़रीबन ख़ाली थी वियो आहे गाॾी असांखे कोन मिली यार साहिल राति थींदी थी वञे चवंदा आहिनि राति माण्हू गाॾी न वठे पर हाणे अचु अञा टाइम आहे केतिरो टाइम आहे असां वटि अधु कलाक आहे असां वटि अधु कलाक में दोस्तो दुआ कयो पर हाणे तव्हां वटि जंहिंमहिल वीडियो ईंदी तंहिं महिल असां वठी चुका हूंदासीं या घर पहुची चुका हूंदासीं ईअं न सो बसि ईअं दुआ कजो हे गाॾी आहे 2011 मॉडल आहे साहिल जी सां ॻाल्हि थी आहे फाइनल 21 लख रुपया थो चए डिमांड 23 अथसि हीअ दोस्तो सिज लही आहे तक़रीबन गाॾियूं हली वियूं आहिनि साहिल हिन करोला वारे खे लॻो पियो आहे ऐं लॻे थो सौदो इहो बि न ठहियो 2011 जी करोला हुई ऐं पैसा अचे 25 लख रुपया हे साम्हूं तव्हांखे ॾेखारींदुसि गाॾियूं हली वियूं आहिनि ख़ाली थी वियो आहे मैदान वाह हाणे ॿुधाए छा करिणो आहे हलो ॿाहिरि हिकिड़ो चकर हणूं रोड ते अच्छा हे जॾहिं ख़तमु थींदियूं आहिनि हितां गाॾियूं सभु वेंदियूं आहिनि न पर रोड ते वेंदियूं आहिनि ऐं हाणे असां सोचियो आहे त ॿाहिरि था वञूं रोड ते जेके गाॾियूं हूंदियूं
उहो ई मां तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तो गाॾियुनि सां गॾु गऊं बि बीठियूं आहिनि ऐं गऊं लॻे थो बच्चो बि ॾिनो आहे। गऊं हिकिड़ो बच्चो ॾिनो आहे उहे। अरे न यार हे कुतो थो लॻे। अरे कुतो आहे साहिल, मां वरी सम्झो त गऊं बच्चो ॾिनो आहे कुतो। साहिल मां उतो चवां पियो त यार अचो त ॾेखारियां तव्हांखे गऊं बच्चो ॾिनो आहे, ख़बर पई त कुतो वेठा इहे ॾर बच्चो थो सोच न, चटेसि थी। दोस्तो गाॾी त असांखे फ़िलहालु कोन मिली ऐं मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसो था सॼो मैदान तक़रीबन ख़ाली थी वियो आहे ऐं वञूं था वरी ॿाहिरि रोड ते, उते ॾिसूं था कहिड़ी गाॾी असांखे मिले थी भला। दोस्तो आचर बाज़ार में हीअ गाॾी वरिती आहे ऐं रिबोना हींअर बसि पहुता ऊंधे थी वई। गाॾी जेका आहे मां तव्हांखे कंप्लीट वरी ॿिए ब्लॉग में ॾेखारींदो, बाक़ी सनरूफ वारी आहे ऐं 2009 यूजी आहे, साफ़ सुथरी गाॾी आहे, तक़रीबन जेनवन गाॾी आहे। हाली फ़िलहालु मां तव्हांखे इन लाइ थो ॾेखारियां त असांजो जेको अचणु वञणु हुयो आचर बाज़ार में उहो सही थी वियो। सो हे गाॾी हाणे साहिल अलाए किथे आहे। साहिल असांजो जेको ठिकाणो आहे आख़िरी ठिकाणो हिते ईंदा आहियूं लाड़काना सजीदे। अबा अस्सलाम वालेकुम। अबा ख़ुशि आहे, ठीकु ठाक। घणनि ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी आहे ईअं न, हा न छा पर तुंहिंजा बि माशाल्लाह अथई अॼु कमाल था कनि। तव्हांखे वीडियो ॾिठमि त वरी थोरा सेट कयमि वराए यार कारो वॻो पाइजी वियो न माशाल्लाह। अब भाउ खे बि कारो वॻो अची वियो आहे। मुहर्रम अची वियो। सो मुहर्रम जा ॾींहं असां हिते गुज़ारींदा आहियूं, राति जो हिते हूंदा आहियूं देरि ताईं, पर कुझु वरी मसरूफ़ियात बि थी वई यार इमरान, इन करे थोरो हेॾे होॾे थी वियासीं। सो हाणे वरी आया आहियूं। अबा तूं ॿुधां हाणे त मुतमैन चए पियो न मिलंदी, राति थी वई आहे। मिली वई न, सही आहे न गाॾी। सो दोस्तो फाइनल जेका इन गाॾी जी सेटिंग आहे या गाॾी घणे में वरिती आहे या ॾियणी घणी आहे इहा मां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। फ़िलहालु असां हिते लाड़काने ते पहुता आहियूं ऐं 2-3 गिरा हणंदासीं मानी जा, ॾिसूं था छा आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो। देरि सां पहुता आहियूं हिते। सो तक़रीबन माल हवा ख़तमु थी चुका, बाक़ी असां हिकिड़ो तिको लॻी चुका। उस्ताद ईअं बिल्कुलु हवा केरु जवान हुई उस्ताद? हाणे मां केरु? कलोड़ो फ़क़ीर आहे असां वारो यार आहे दोस्त। सो असां लाइ हिकिड़ो तिको बि करे थो। देरि सां पहुता आहियूं, मिड़ई नसीब थींदो। अब नसीब थी वेंदो न, बिल्कुलु हाणे जहिड़ो पाण ओड़ो पचाए ॾे असांखे, मज़ो अची वेंदो। लाड़काने ते इन लाइ ईंदा आहियूं जो असांखे मज़ो अची वेंदो आहे ऐं गरम चांहि, सो बि गुड़ वारी, हे सो गुड़ आहे ऐं हे चांहि आहे। असां हिते ईंदा आहियूं। हवा ख़ुशि आहे, तूं बि आहे पुराणो ईअं न, पुराणो आहे। चांहि हिन जी तमामु भली हूंदी आहे ऐं लाड़काना सजी नाले सां मशहूरु आहे। मुंहिंजूं तक़रीबन वीडियो हिते ई हूंदियूं आहिनि। सुभाणे वरी तव्हांखे गाॾी जो फाइनल ॾेखारींदासीं न, गाॾी अंदरों कीअं ॿाहिरों कीअं घणी टच अप आहे। ठीकु आहे दोस्तो। मां गाॾी जेका ठाराईंदो आहियां, डेंट कराईंदो आहियां, पेंट कराईंदो आहियां या रबिंग पॉलिश कराईंदो आहियां न, हितां कराईंदो आहियां। हीअ गाॾी बि असांजी आहे ऐं रबिंग पॉलिश ते आई आहे। हाणे इहा चमकी वेंदी।